कंडियारू में तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जी सरते 6वीं 7वीं तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी शहर जो गश्त करण बाद ॿाह ते कारियूं पटियूं ॿधी नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सैयद ज़ोहेब अली शाह, अनवर सोलंगी, सजाद हुसैन महज़र, अब्दुल सत्तार अबड़ो, राशिद महज़र, राशिद कलेरी, सैयद ज़ैन अब्बास, असद हुसैन हुसैनी, नज़र मोहम्मद दस्ती, हबीबुर रहमान दस्ती ऐं ॿियनि जो चवणु हो त 6वीं 7वीं तरमीम मुल्क दुश्मन तरमीमूं आहिनि जंहिं सां मुल्क खे वॾो नुक़सानु पहुचंदो। 6वीं 7वीं तरमीमूं आइन न आहिनि। हुननि चयो त हुक्मरान पंहिंजो मफ़ाद हासिल करण लाइ मुल्क सां खेॾी रहिया आहिनि। 6वीं 7वीं तरमीम खे कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हर मुहाज़ ते पाकिस्तान जी आइन जो तहफ़ुज़ कयो वेंदो। 6वीं 7वीं तरमीम जी मंज़ूरी बाद मुल्क जो कानून कमज़ोर थी वेंदो। हुननि चयो त मुतालबो कंदे घुर कई त 6वीं 7वीं तरमीम ख़तमु करे मुल्क जो आइन सां खेॾणु बंदि कयो वञे। 6वीं 7वीं तरमीम ख़तमु कई वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।